असां आज़ादी छा आहे? आज़ादी त नेमत आहे। आज़ादी जे बारे में कुछ ॿुधाए। इल्म का प्यार मुझो, कलम आसिया मुझो। अस्सलाम वालेकुम समूरे सिंध वासियों। आज़ादी छा आहे? आज़ादी छा आहे? आज़ादी जो कदर कयो वञे। उन पखी खां पुछो जेको क़ैद आहे, उन माण्हू खां पुछो जेको जेल में आहे, उन गुलाम खां पुछो जेको गुलामी जी ज़िंदगी गुज़ारे थो। आज़ादी मुफ़्त जी न आहे। आज़ादी लाइ कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। असांजो मुल्क बि ईअं आज़ाद नाहे थियो। उन लाइ लखनि जी तादाद में कुर्बानियूं ॾिनियूं वयूं आहिनि। तॾहिं वञी अंग्रेज़नि खां असांजे मुल्क खे आज़ादी मिली। असांजो मुल्क 1947 में आज़ाद थियो। अचो त 14 अगस्त ते पाकिस्तान आज़ादी मल्हायूं। आज़ादी जे ॾींहुं बूटा पोखियूं।